बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अम्मा बाद मुअज़्ज़िज़ सामीन व नाज़रीन इकराम मोहब्बत अहले बैत जे उन्वान सां 15वीं नशस्त अमा मुअज़्ज़िज़ीन सामीन जी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। साबिक़ा नशस्त नंबर 14 में ज़िक्र कयोसीं त मोहब्बत अहले बैत उहो अमल आहे जेको हर अमल जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। इन ते क़ुरान जी हिकु आए करीमा बितौर दलील ऐं हिकु रिवायत पेश कईसीं। अॼु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस बितौर दलील ज़िक्र कंदासीं त मोहब्बत अहले बैत उहो अमल आहे जेको हर अमल जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। इमाम अली इब्न अबी तालिब ऐं नबी खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं जनाबे उम्मे सलमा जी घर आया ऐं उते अचण खां बाद में जनाबे नबी खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली अमीर अल मोमिनीन जे हथ मां वठी करे फरमाइण लॻा, या उम्मे सलमा हाज़ा अली अखी लहमी लहमहु मिन लहमी व दमहु मिन दमी। ए उम्मे सलमा ही अली मुंहिंजो भाउ आहे, हिन अली जो गोश्त मां मोहम्मद जो आहे ऐं मुंहिंजो खून अली जो खून आहे। उन खां बाद काफ़ी सारा फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बयान कया ऐं उन खां बाद में फरमायूं, इस्माई या उम्मे सलमा, ए उम्मे सलमा गौर सां ॿुध, लौ अन्न रजुलन अबदल्लाह अलिफ आम सुम्म लकही व हुवा युबग़िज़ अलियन व इतरतिही अक़बल्लाहु अला उम्मे रअसिही फिन्नार। ए उम्मे सलमा, अगर कोई शख्स कोई अल्लाह जो बंदो अल्लाह जी इबादत करे, अलिफ आम 1000 साल इबादत करे ऐं इबादत उन हालत में करे जो हू अलीअ सां बुग़्ज़ रखंदो हुजे बजाए मोहब्बत जे, त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं हुनखे ॿधे ॿुह जहन्नम में उछराईंदो, जहन्नम में दाख़िल कंदो। उन खां अलावा किताब रुज़ा में अबू हुरैरा जेको मुअतबर रावी आहे इंदल अहले सुन्ना जे नज़दीक, उन खां ज़िक्र आहे, नक़ल थियल आहे रिवायत त हिकु मरतबा अली अमीर अल मोमिनीन कुरैश जे हिकु शख़्स सां मस्जिद में दाख़िल थिया ऐं जॾहिं अची रहिया हुया त बाज़ार में माण्हू ॾिसी करे मज़ाक पिया कनि ऐं हथ जे ज़रिए इशारो पिया कनि बार बार अली अमीर अल मोमिनीन जी तरफ़। अली ऐं उहो शख़्स मस्जिद में आया। जीअं मस्जिद में दाख़िल थिया त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नज़र पयूं, नबी खे उहा शिकायत कयूं त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद खां निकितो व हुव मुग़ज़िबुन, ग़ज़ब जी हालत में हुयो, कावड़ जी हालत में हुयो। फ़क़ाल लहुम अय्युहन नास मा कसत क़ुलूबुकुम। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि शख़्सनि जी तरफ़ ॾिसी करे फरमाइण लॻा, मा लकुम इज़ा ज़ुकिरा इब्राहिम व आल इब्राहिम अशरकत वुजूहुकुम। तव्हां मां उहे केरु आहिनि जिन्हनि जूं दिलूं ऐं जिन्हनि जा चेहरा ख़ुशि थी वेंदा आहिनि उन वक़्तु जॾहिं इब्राहिम ऐं आल इब्राहिम जो ज़िक्र थींदो आहे। व इज़ा ज़ुकिरा मोहम्मद व आल मोहम्मद कसत क़ुलूबहुम व अबस्त वुजूहुकुम। ऐं तव्हां जा उहे कहिड़ा आहिनि जिन्हनि जो चेहरा ऐं दिलूं ग़मगीन थी वेंदियूं आहिनि उन वक़्तु जॾहिं मोहम्मद ऐं आल मोहम्मद जो ज़िक्र थींदो आहे। ऐं उन खां बाद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी तरफ़ मुखातिब थी करे फरमाइण लॻा, लौ अमल अहदकुम अमल सबईन नबिया। अगर तव्हां मञा को हिकु शख़्स 70 नबियुनि जे मुक़ाबले जे बराबर अमल करे, इबादत करे, 70 नबियुनि जी इबादत जे बराबर इबादत करे ऐं ओतिरो अमल अंजाम ॾिए, लम युदखिलुल जन्नत हत्ता युहिब्बु हाज़ा अखी अली इब्न अबी तालिब। उहो ऐसी ताणी जन्नत में दाख़िल न थींदो जेसी ताणी मुंहिंजे भाउ अली इब्न अबी तालिब सां मोहब्बत न कंदो हुजे, अगरचे उहो इबादत 70 अंबिया जे बराबर छो न करे। ऐं उन खां बाद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, इन्नल्लाह हक़्क़न ला युअल्लिमुहु इल्ला अना व अली। बेतहक़ीक़ अल्लाह हक़ आहे, इनखे कोई कोन थो ॼाणे सघे सिवाय मुंहिंजे ऐं अलीअ जे।
व इन ली हक़न ला युअल्लिमु इल्लल्लाह व अली, ऐं मां हक़ आहियां इनखे बि कोई कोन थो ॼाणे सघे सवाइ अल्लाह जे ऐं अली जे। व अली हक़न ला युअल्लिमु इल्लल्लाह व अना, ऐं अली अहिड़ो हक़ आहे जेके कोई नथो ॼाणे सघे सवाइ मुंहिंजे ऐं अल्लाह जे। इन आयत करीम, इन हदीस मुबारका जे दरमियान में जेको जुमिलो आहे, लो अमल अहदुकुम अमल सबईन नबिया लम यदखुलुल जन्नत हत्ता युहिब्बु हाज़ा अखी अली इब्न अबी तालिब। अगर कोई शख्स 70 नबियुनि जे अमलनि जे बराबर अमल अंजाम भी ॾिए, उहो ऐसी ताणी जन्नत में न दाख़िल थींदो जेसी ताणी मुंहिंजे भाउ अली सां मोहब्बत करे। इन ॿिनि रिवायतनि में नतीजो वाज़े ऐं ज़ाहिर आहे त मोहब्बत अहले बैत हर अमल जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। ऐसी ताणी कंहिं बि इंसान जी काई बि इबादत क़बूल न थींदी जेसी ताणी उन जे दिल में मोहब्बत अहले बैत न हूंदी। ऐं इहा मोहब्बत, इहा इताअत पंजतन आहे। अगर कोई शख्स फ़क़त मोहब्बत जी दावा करे त उहा मोहब्बत भी काफ़ी न आहे, ऐसी ताणी जो उहो मासूमीन जी इताअत व इत्तबा कंदे हर उन अमल खे अंजाम ॾींदो जंहिंखे मासूमीन चाहिनि था। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।